जैसा कि आज हफ्ते का दिन है और मैंने जाना है अपनी फैमिली के पास हैदराबाद। तो रास्ते में जहाँ नमाज़ पढ़ता हूँ और चाय पीता हूँ, पकोड़े खाता हूँ, उस जगह का नाम है अली बाबा रेस्टोरेंट नूरियाबाद। तो आज अली बाबा रेस्टोरेंट नूरियाबाद आपको भी विज़िट करवाऊँगा। सो हींअर निकिरी चुको आहियां मां अल्हम्दुलिल्लाह M9 ते। जीअं नूरियाबाद ईंदी त पोइ वधीक वरी तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह दोस्तों असीं पहुची चुका आहियूं नूरियाबाद ऐं साम्हूं क़रीब आहे अली बाबा रेस्टोरेंट ऐं अली बाबा पेट्रोल पंप। ये हम पहुंच गए अली बाबा पेट्रोल पंप पे, CNG स्टेशन पे और रेस्ट एरिया में अली बाबा पर। यहाँ नमाज भी पढ़ेंगे, चाय भी पियेंगे और पकोड़े शकोड़े भी खाएंगे इंशाल्लाह पक्का। नमाज पढ़ी, नमाज के बाद अली बाबा फास्ट फूड पॉइंट को मैंने पकौड़ों और चाय का ऑर्डर दे दिया है। अभी बैठा हूँ टेबल पे जहाँ पर वेटर चाय और पकौड़े लाएगा। चाय पकौड़ा अची वेंदा, पकौड़ा खाई चाय पी पोइ वरी पंहिंजे सफ़र खे जारी रखंदुसि। अल्हम्दुलिल्लाह हिते जेको आहे सो बेकरी भी आहे। हिननि जो हिकिड़ो वॾो जेको आहे सो शॉप भी आहे अली बाबा माई शॉप जे नाले सां, ऐं बेकरी आहे, फास्ट फूड आहे। उन खां पोइ अली बाबा फास्ट फूड आहे हिते तमामु सुठियूं। ऐं ॿियो नंबर ॻाल्हि इहा, वॾी नंबर पहिरें नंबर जी ॻाल्हि इहा त नूरियाबाद जो तमामु बहितरीनु हवाऊं आहिनि हिते। जॾहिं बि कराची खां अचो त हिते तमामु बहितरीनु हवा लॻंदी आहे। ऐं हितां खां अॻिते कराचीअ जी तरफ़ मौसम चेंज थी वेंदो आहे। हेॾे हैदराबाद ॾे सेम मौसम हलंदो आहे, हितां जॾहिं कराचीअ जे पासे ॾे वधंदासीं त मौसम तब्दील थी वेंदो आहे, कराची वारो मौसम थी वेंदो आहे। ऐं हिते जेको आहे तमामु तेज़ हवाऊं लॻंदियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। मां हेॾां होॾां कवरेज इन करे नथो ॾेखारियां जो फैमिलीज़ आहिनि, सुठो कोन थो लॻे, तंहिंजे करे। मुंहिंजी बैक साइड में ई मस्जिद आहे ऐं मस्जिद सां गॾु ई वाशरूम्स भी आहिनि ऐं वज़ू खानो आहे। पहिरियां वज़ू खानो आहे, पोइ वाशरूम आहिनि, पुठियां मुंहिंजे मस्जिद आहे। बिल्कुल मेरी बैक में मस्जिद है, मस्जिद के साथ वज़ू खाना है, उसके बाद वाशरूम्स हैं। माशाल्लाह बहुत अच्छा बना हुआ है। और आप ये हजी को देख रहे होंगे कि उनके कैसे हिल रहे हैं, हजी कैसे हिल रही है, तो इससे आपको अंदाज़ा होगा कि यहाँ कितनी हवा है। ये पंप है, पंप सां गॾु ई शॉप आहे न अली बाबा शॉप, ऐं उन खां पोइ बेकरी आहे। बेकरी खां पोइ ई अली बाबा फास्ट फूड आहे। हेॾां फैमिली वेठी आहे जंहिंजे करे मां हेॾे कैमरा कोन थो कयां। पंप के साथ शॉप है बड़ी, शॉप के साथ बेकरी है, बेकरी के बाद अली बाबा फास्ट फूड है और ये M9 है। इस तरह अदाई पकौड़ा अची विया आहिनि, पकौड़ा अची विया आहिनि। हाणे चांहि ईंदी, जेसि ताईं पकौड़ा खाई वठूं। माशाल्लाह बहितरीनु पकौड़ा आहिनि हितां जा। ज़बरदस्त मिर्च आहे। दोस्तों ज़िंदगी इहा आहे, खाओ पियो मौजूं कयो, घुमो फिरो, इंजॉय कयो। चांहि बि भाऊ खणी आयो आहे माशाल्लाह।
चांहि पीतीसीं उन खां पोइ हींअर फारिग थी ॿाहिरि कढी मां चयो त थोरी हिन पोयों टायर शॉप भी है माशाल्लाह, सारी सहूलियात मौजूद है ना। टायर शॉप भी है, हवा वगैरह चेक करानी हो, पंचर हो, और यहाँ फिर अली बाबा माय शॉप भी है, फिर बेकरी भी है, फिर ये अली बाबा रेस्टोरेंट भी है। असल में वहाँ पर वीडियो नहीं बना रहा इसलिए कि फैमिलीज़ हैं, अच्छा नहीं लगता कि फैमिलीज़ के अंदर वीडियो बनाई जाए, इसलिए मैं बाहर आके बना रहा हूँ। अभी मैं गाड़ी की तरफ जा रहा हूँ और इंशाल्लाह हैदराबाद के लिए निकल रहे हैं, रवाना हो रहे हैं हैदराबाद। अभी हम हैदराबाद के लिए रवाना हो रहे हैं। ये M9 है। अल्लाह कंदो खैर आफ़ियत सां हैदराबाद पुॼंदासीं इंशाल्लाह, पंहिंजे घर पंहिंजे बच्चनि सां, ख़ुसूसन मोहम्मद उस्मान सां मुलाक़ात कंदासीं।